वफ़ाक़ी इतलात वारे वज़ीर अता तारड़ पंहिंजे ख़िताब में चयो आहे त मुल्क में आबादीअ में तेज़ीअ सां वाधि तमामु घणी परेशानी कंदड़ आहे। वधंदड़ आबादीअ जे चैलेंज खे मुंहुं ॾियण लाइ अवामी शऊर पखेड़णु ज़रूरी आहे। तेज़ीअ सां वधंदड़ आबादीअ जे करे सिहत, तालीम ऐं ॿिया शोबा वॾनि चैलेंजनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि, जॾहिं त आबादीअ जे दॿाउ मुल्क जे वसीलनि ते वाज़े पिणु भार विधो आहे। शऊर जी खोट सबबु आबादीअ जो मसइलो वधीक थींदो पियो वञे, जेको तरक़ीअ जे रफ़्तार खे बि मुतासिर करे रहियो आहे। सऊदी अरब तरफ़ां फ़लस्तीन जी बहालीअ लाइ $90 मिलियन जी नई ग्रांट फ़राहम कई वई आहे। इहा रक़म मनसूबाबंदी ऐं बैनुल अक़वामी ताउन जे वज़ीर इस्तेफ़ान सलाम खे ओमान में सऊदी सफ़ारतखाने में सऊदी सफ़ीर ऐं फ़लस्तीन जी रियासत लाइ गैर रिहाइशी कमिश्नर शहज़ादा मंसूर बिन ख़ालिद सां मुलाक़ात दौरान मिली। सऊदी अरब जे तरफ़ां हीअ माली मदद 2025 में फ़लस्तीन अथॉरिटीअ जे मुसलसल मदद जो हिसो आहे। फ़लस्तीन जे नायब सदर हुसैन अल शेख पंहिंजे बयान में चयो त सऊदी ग्रांट मुश्किल मुआशी हालतुनि में फ़लस्तीन जे माली इस्तेहकाम खे मज़बूत कंदी। हुन फ़लस्तीनी अवाम जे हक़नि लाइ सऊदी अरब जे मुस्तक़िल ऐं मज़बूत मौक़िफ़ जी पिणु तारीफ़ कई। उर्दन में सऊदी सफ़ीर शहज़ादा मंसूर बिन ख़ालिद चयो त सऊदी अरब फ़लस्तीन जे अवाम जी जाइज़ हक़नि ऐं हिकु आज़ाद रियासत जे क़याम जी हिमायत कई। मेयर कराची बैरिस्टर मुर्तज़ा वहाब जो चवणु आहे त काल्ह जे अफ़सोसनाक वाक़िए जे करे अॼु जे सिटी काउंसिल जे इजलास खे मुख़्तसिर रखियो वियो आहे। असांजी कोशिशि हुई त अॼु जे काउंसिल जे इजलास में साॻिए ई वाक़िए ते बहस कयो वञे। पंहिंजे वीडियो बयान में हुन चयो त क़ानून साज़ काउंसिल जी हैसियत सां असां मसइलनि खे हल करण जी कोशिशि करे रहिया आहियूं, पर जमात इस्लामी जा दोस्त तामीरी सियासत ते यकीन नथा रखनि ऐं सिर्फ़ तनक़ीदी सियासत में मसरूफ़ आहिनि। इल्ज़ाम लॻाइण खां अॻु जमात इस्लामी जा माण्हू उहो नथा ॾिसनि त शहर जो मालिक केरु आहे ऐं यूसी जो चेयरमैन केरु आहे। जमात इस्लामी सिटी काउंसिल जे इजलास शुरू थियण खां अॻु ई नारा हणण शुरू करे छॾिया। प्ले कार्ड ऐं बैनर जे बदिरां इहे कराचीअ जी बहितरी लाइ सियासत कंदा। ॿिटे मयार ऐं मुनाफ़िक़त कमु नथी करे सघे। सदर आसिफ अली ज़रदारी जे सॾ ते पार्लियामेंट जो गॾियल इजलास थी गुज़रियो। गॾियल इजलास जो 15 नुकाती एजेंडा पिणु पेश कयो वियो। इजलास में अहम कानून साज़ीअ जा इम्कान आहिनि, जॾहिं त नेशनल कमीशन फॉर माइनॉरिटीज़ बिल 2025 अॼु मंज़ूरीअ लाइ पेश कयो वियो। हथियारनि जे रोकथाम बिल 2024 मंज़ूर कयो वेंदो। नेशनल यूनिवर्सिटी फॉर सिक्योरिटी साइंसिस ऐं ॿियनि तालीमी इदारनि जे क़याम लाइ बिल गौर हेठि रहियो। क़ौमी असेंबली सेक्रेटरेट मुलाज़िमनि जी तरमीमी बिल, जंहिं में केतिरा ई मसूदा कानून शामिल आहिनि, जंहिं ते अॼु बहस कयो वियो। वफ़ाक़ी वज़ीर तलाल चौधरी चयो आहे त पाकिस्तान दहशतगर्दीअ जे ख़तरनाक चैलेंजनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। सभई इदारा दहशतगर्दीअ जे ख़ात्मे लाइ भरपूर कोशिशूं करे रहिया आहिनि। वाज़े रहे त हुकूमत पाकिस्तान मां दहशतगर्दीअ जे ख़ात्मे लाइ पुरज़म आहे। तलाल चौधरी चयो त ताज़ो इस्लामाबाद में हिकु दहशतगर्द वाक़ियो थियो, जंहिं में इस्लामाबाद पोर्ट धमाके जूं कड़ियूं अफ़गानिस्तान सां मिलंदड़ आहे। हुन चयो त ख़ैबर पख्तूनख्वा में दहशतगर्दीअ जा वाक़िया हर ॾींहुं वधी रहिया आहिनि, जंहिंखे नज़र में रखंदे इस्लामाबाद ऐं रावलपिंडीअ में कलम 144 लागू कई वई। वफ़ाक़ी घरू वज़ीर चयो त दहशतगर्द गैर रजिस्टर्ड VPN इस्तेमालु करे रहिया आहिनि ऐं पंहिंजे राब्ते लाइ सोशल मीडिया जी मदद वठी रहिया आहिनि, जॾहिं त पाक फ़ौज ऐं ॿिया सिक्योरिटी इदारा हर वक़्तु मुकमल तौर ते तयारु आहिनि